शिकारपुर में गुजरियल रात 80,31,000 रुपये की चोरी बरामद। जवाबदार गिरफ्तार। रकम हथे एएसपी सिटी लखीदर पुलिस की टीम साण करे लखीदर थाने की हद सूमरा माला में कार्रवाई कंदे जवाबदार के गिरफ्तार करे रकम हथ करे वरती। लखीदर थाने की हद सूमरा माला में रहवासी रियाज़ दाऊद पोटो जो ड्राइवर संदस के घर में 80,31,000 रुपये की चोरी करे फरार थी वियो। रियाज़ दाऊद पोटो की सजी फैमिली शादी ते वयल हुई। संदन के ड्राइवर सिराज उर्फ हुसैन बख्श पठान पंहिंजे साथी सां गॾिजी संदन जे घरां चोरी कई। घर धणियुनि सुबुह जो रक़म संभाली जेका न हुई, जंहिंखां पोइ घर धणी लखीदर पुलिस वटि पहुची मुकमल हक़ीक़त बयान कई। जंहिंखां पोइ एएसपी सिटी सैयद फाज़िल शाह जाइ वारदात जो मुआइनो कयो। जंहिंखां पोइ एएसपी सिटी सैयद फाज़िल शाह लखीदर पुलिस की टीम जंहिंमें एसएचओ शाहनवाज़ खोसो, एएसआई शबीर सोलंकी, वडो मुंशी सलाहदीन महर, हुसैन बख्श चनो ऐं ॿी पुलिस साण करे सूमरा माला में कार्रवाई कंदे जवाबदार के संदन के घरां गिरफ्तार करे वरतो। एएसपी सिटी सैयद फाज़िल शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सीसीटीवी फुटेज ज़रिए जवाबदार के गिरफ्तार कयो आहे। जवाबदार रक़म कराची मुंतक़िल करे रहियो हो। जवाबदार खां पुछा ॻाछा ते हुन ॿुधायो त रक़म कराची मुंतक़िल करे रहियो हो, जितां हू ऐं संदन जो साथी दुबई वञनि हा। पुलिस मूजिब त संदन जो साथी फरार थी वियो आहे, जंहिंजी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी रहिया आहियूं। अदील अहमद, सिटी न्यूज़, शिकारपुर।